मल्हार गमदिल जो लोही नाहे असांखे पाण में विढ़ाइण जे लाइ ॿियो कोई हुकुम करे वियो। चाचा मिठल बाक़ी ॿियो केरु आहे असांखे विढ़ाइण वारो? बालात खान। बालास खान जेकॾहिं गमदिल खून जो केस मुंहिंजे मथां मड़ियो त उफट मारींदोसांसि। यार मल्हार तूं बि आहीं सफ़ा चढ़ियो। सोच कुछ गमदिल जो आखिर भाउ आहे। कमाल थो करे पावर बि वरी तुंहिंजी हुन सां ज़ाहिर आहे हुनजो पुट जे मथां शक थींदो न। बापनगर ड्रामे जी नेक्स्ट एपिसोड में दोस्तों छा वाकई मिठल जी ॻाल्हि ते गमदिल यकीन करे मल्हार ते केस न कंदो या केस बलाज खान जे चवण ते हू करे छॾींदो? आख़िर छा थींदो सॼी कहाणी तव्हांखे ॿुधाईंदासीं हिन नंढिड़े वीडियो में। हिन खे आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे त असांजे हिन यूट्यूब चैनल उदासी टेक खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। दरअसल दोस्तों मां तव्हांखे पोइ किचन में ॿुधायो त मिठल ई हूंदो जेको भला जेको आहे हिन खे गमदिल खे सम्झाईंदो ऐं मिठल जी ॻाल्हि ते यकीन बि कंदो मल्हार कातिल नाहे। ऐं तव्हां प्रोमो में वग़ैरह पोइ किस्त में बि ॾिठो ईअं बिल्कुलु मिठल आख़िर दुश्मनी पंहिंजी जात आहे। मिठल हक़ सच ज़रूरु चयो त बाबा जेको आहे मल्हार कातिल नाहे बलाज खान आहे जेको असांखे विढ़ाए थो। ऐं इन्ही ॻाल्हि ते हू यकीन करे मिठल ते सॉरी मल्हार ते केस गमदिल कोन कंदो। मिठल जी ॻाल्हि मञंदो छो त मिठल जी ॻाल्हि हर को मञंदो आहे। पोइ अहिड़े हिसाब सां मल्हार केसनि खां बची वेंदो ऐं बलाज खान जी इहा कोशिशि नाकाम थी वेंदी जेका हुनजे भाउ खे गमदिल जे माराए करे पाण में विढ़ाइण जी वॾी कोशिशि कई। दोस्तों ईअं थींदो आहे टियों फ़ाइदो वठंदो आहे बलाज खान बि फ़ाइदो वठण जी वॾी कोशिशि कई। अॼु जो वीडियो पुॻो पंहिंजी पुॼाणी ते। अगरि तव्हांखे अपडेट सुठी लॻे त महिरबानी करे हिन असांजे यूट्यूब चैनल उदासी टेक खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर करे छॾींदा।